पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया अता मरी जे भाउ PP अॻवान औरंगज़ेब मरी बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो ऐं बरसात सबबि थियल नुक़सान जो जाइज़ो वरितो। ॻोठ बाख़ान जतोई, ज़िक्रिया जतोई, ग़ुलाम अहमद ॾेपर, लोहारड़ो समेत ॿियनि ॻोठनि जो दौरो कयो। उन दौरान औरंगज़ेब मरी चयो त असां ॾुख तोड़े सुख में हमेशह आवाम सां गॾु रहिया आहियूं। आवाम खे ॾुखी घड़ी में अकेलो न छॾिबो। हुन चयो त ॿुॾी वियल घरनि ऐं ॻोठनि मां जल्द पाणी निकाली समेत मच्छरमार स्प्रे ऐं माल जी वैक्सीन लाइ इंतिज़ामिया खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि। जल्द पाणी निकाली समेत मच्छरमार स्प्रे पिणु करायो वेंदो जीअं आवाम खे दरपेश तकलीफ़ूं दूर थी सघनि। थाणस दौरे दौरान PP अॻवान चेयरमैन UC सिठार पीर अमीर मोहम्मद चांडियो, ख़लीफ़ो इसहाक़ सोलंकी, हाजी अज़ीज़ अहमद चांडियो, असिस्टेंट कमिश्नर सांगड़ अरशद इब्राहिम सिद्दीकी, असिस्टेंट इंजीनियर कपिल देव, यासिर मरी, सदर चांडियो, मारूफ पिरोई, ज़हीर अयूब चांडियो, मुमताज़ जतोई, फरहान जतोई समेत ॿिया अॻवान पिणु दौरे दौरान साण से गॾु हुआ। कैमरामैन टीम सां गॾु AD कुंभर सांगड़।